सऊदी अरब बाबति रिपोर्टूं ॾेई तोड़े परॾेही मीडिया में हिन वक़्तु ख़ासि बहस जो मौज़ू आहिनि। चयो पियो वञे त कुझु ॾींहं पहिरीं करप्शन जी आवेड़ में जन शाही ख़ानदान जे 11 माण्हुनि ऐं वज़ीरनि तोड़े उहिदेदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। से अढ़ाई वज़ीर, संदन सलाहकार ऐं हुकूमती उहिदेदार गिरफ़्तारी बाद जेल न पर 5 स्टार होटल में तरसाया विया आहिनि। सऊदी अरब जी राजधानी रियाद में करप्शन इल्ज़ामनि हेठि गिरफ़्तार कयलनि खे हिकु 5 स्टार ritz carlton होटल में खेनि तरसायो वियो आहे। ritz carlton होटल बाबति चयो वञे पियो त उहो होटल साल 2011 में खोलियो वियो, जंहिंखे सऊदी अरब जो पहिरियों शानदार होटल बि सॾियो वञे थो। उन होटल में 493 गेस्ट रूम आहिनि, जिन में 49 2 बेडरूम्स वारा शाही ख़ानदान लाइ कमरा बि आहिनि ऐं गॾोगॾु 50 अलॻि सां 1 बेडरूम वारा कमरा पिणु शाही ख़ानदान लाइ आहिनि। इन होटल में चीनी खाधनि समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ ॿियनि मुल्कनि जा बि लज़ीज़ खाधा सवलाई सां मिली वञनि था। करप्शन इल्ज़ामनि हेठि हिन महलनुमा होटल में जेके माण्हू तरसाया विया आहिनि, उन होटल बाबति इहो पिणु चयो पियो वञे त सऊदी अरब जी तारीख़ में हिन ई होटल में सीड़पकारी कॉन्फ्रेंस कोठाई वई हुई, जिते तमामु वॾनि मनसूबनि जो ऐलान थियो। जिते हिन होटल जूं हुस्नाकियूं अणगणियूं आहिनि, उते इहा ॻाल्हि बि यादि रहे त 4 नवंबर वारी राति हिन होटल में तरसियल हड़नी महिमाननि खे ॿाहिरि कढियो वियो ऐं संदन जाइ ते कुझु शाही ख़ानदान जे माण्हुनि, वज़ीरनि ऐं हुकूमती उहिदेदारनि खे आंदो वियो। हिन होटल में ॿियनि माण्हुनि सां गॾु विच ओभर जे शाहूकार शख़्सियत शहज़ादे अल वलीद बिन तलाल खे बि आंदो वियो आहे, जंहिंजे ट्विटर ऐं सिटी ग्रुप जहिड़ियुनि कंपनियुनि में बि हिसेदारी आहे। माल जहिड़े होटल में हिन वक़्तु ताईं जी ख़बरुनि मुताबिक़ इंटरनेट ऐं फ़ोन जूं सहूलियतूं संदनि लाइ बंदि कयूं वियूं आहिनि ऐं इहो पिणु चयो पियो वञे त होटल में बंदि कयल हड़नी शख़्सियतनि खे हिक ई कमरे में तरसायो वियो आहे। जिते हिन वक़्तु ताईं इहे ॻाल्हियूं सिर्फ़ु करप्शन जी नज़र सां ॾिठियूं पियूं वञनि, उते इहे ॻाल्हियूं बि मुबसर कंदे नज़र अचनि था त दरअसल शहज़ादो मोहम्मद बिन सलमान हिकु इस्लाह पसंदि अॻवान आहे, जंहिंजो बुनियादी मक़सदु सऊदी अरब मां कटरपुणे ऐं इंतिहा पसंदी जो ख़ात्मो आणणु आहे। मुबसरनि पारां इहे ॻाल्हियूं पिणु कयूं पियूं वञनि त औरतुनि खे वोट जो हक़ु ॾियणु, खेनि ड्राइविंग लाइसेंस जारी करणु ऐं औरतुनि खे रांदियुनि कुॾणु, तोड़े मैदाननि में वञण जी इजाज़त ॾियणु, इहे सभु शयूं सऊदी अरब अंदरि रिवायती तौरु नवाण आहिनि। ॿिए पासे मुबसरनि जो इहो बि ख़्यालु आहे त शहज़ादे मोहम्मद बिन सलमान पारां अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां वेझड़ाई ऐं खुलियल तौरु ईरान ख़िलाफ़ु ट्रंप दौरे दौरान अमरीकी सदर जूं ॻाल्हियूं ऐं ऐलान तोड़े ट्रंप सां नवां मुआहिदा, इहे हड़ई सरगर्मियूं सऊदी अरब अंदरि न रुॻो पॉलिसियुनि में तब्दीली आणणु आहे, पर साॻे वक़्तु मुआशी हालतूं सुधारण लाइ तेल ते इन्हिसार करण बजाए ॿियनि शयुनि जहिड़ोक 50 ॿेटनि ते नवां शहर अॾणु ऐं वॾनि सयाहती मर्कज़ जोड़ण जा ऐलान करणु पिणु हेल ताईं जी सऊदी अरब जी शाही ख़ानदान जी रिवायतुनि जे हड़ई शयूं बरअक्स नज़र अचनि थियूं। ऐं शहज़ादे मोहम्मद बिन सलमान जा इहे कम खेसि जदीद साइंसी दुनिया ॾांहुं पहिरीं विख सम्झिया पिया वञनि। जॾहिं त कुझु मुबसर इहे ॻाल्हियूं कंदे बि नज़र अचनि था त शहज़ादो सलमान दरअसल पंहिंजूं दुश्मनियूं पाड़े ॾे वज़ीरनि ऐं शाही ख़ानदान जे माण्हुनि खे गिरफ़्तार करायो आहे। जॾहिं त कुझु मुबसर इहे बि ॻाल्हियूं करे रहिया आहिनि त शहज़ादो सलमान रिवायतूं टोड़ींदे करप्शन जे इल्ज़ामनि हेठि पंहिंजे मुख़ालिफ़ुनि खे मञाइण ऐं खेनि सीखत ॾियण लाइ बि कमु कंदे नज़र अचे थो। इहो ई सबबु आहे जो करप्शन इल्ज़ामनि हेठि गिरफ़्तार कयलनि खे तज़लील खां बचाइण लाइ होटलनि में खेनि तरसायो वियो आहे ऐं संदनि कंपनियुनि खे बि अहिड़ी रीति हलण जा संदसि पारां हुकुम ॾिना विया आहिनि। सऊदी अरब जो बादशाह पंहिंजे नयुनि पॉलिसियुनि में केतिरो कामयाबु वञे थो, उनजो फ़ैसिलो त वक़्तु ई कंदो त हू पूरी दुनिया अंदरि सऊदी अरब पारां नयूं पॉलिसियूं मुतारिफ़ कराए रहियो आहे या पंहिंजूं दुश्मनियूं पाड़े रहियो आहे। पर हिन वक़्तु ताईं जी रिपोर्टुनि मुताबिक़ शहज़ादे सलमान आलमनि खे बि पंहिंजे पासे करे वरितो आहे ऐं पंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदड़नि लाइ बि कानून जोड़े वरितो आहे। संदसि पारां सोशल मीडिया तोड़े इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया लाइ बि हिकिड़ो ज़ाब्ता इख़लाक़ तयारु कयो वियो आहे त साॻे वक़्तु हू हिन वक़्तु ताईं जी रिपोर्टुनि मुताबिक़ हू सीड़पकारी कॉन्फ्रेंस में बि कामयाबी हासिलु करे चुको आहे। सो ॾिसणो इहो आहे त छा सऊदी अरब वाक़ई सच में तब्दीली तरफ़ विखूं वधाए चुको आहे या न, ऐं सऊदी अरब में बादशाह सलमान जूं पॉलिसियूं जटादार बि रहनि थियूं या न। मुबसरनि मुताबिक़ हिन वक़्त जो अहम सुवालु इहो बि आहे त सऊदी अरब
पंहिंजी नयुनि पॉलिसियुनि जे तसलसुल खे अॻिते वधाईंदो बि या हू साॻियो पुराणनि असूलनि ते वापसि ईंदो। तंहिं करे असां सम्झूं था त सऊदी अरब पंहिंजे मुआशी वहिंवार खे बहितर करण ऐं जदीद दुनिया सां कुलो कुले में मिलाए हलण लाइ पहिरीं विख ज़रूरु खईं आहे ऐं उनजो फ़ैसिलो तारीख़ ऐं वक़्तु कंदो त शहज़ादे सलमान जा फ़ैसिला नओं सऊदी अरब अॾण लाइ आहिनि या हू ज़ाती दुश्मनियूं पाड़े रहियो आहे। इन ॻाल्हि जो फ़ैसिलो बहरहाल वक़्तु ई कंदो।